या रसूल अल्लाह तो नबी से रोजे में जवाब दिनो वालेकुम अस्सलाम मोहम्मद हाशिम। सुभान अल्लाह। अल्लाह हिन जमात के आलिम एड़ा दिना तो रोजे पाक ते ब मौलवी बीठा बिनी जो नालो मोहम्मद हाशिम तो एकड़े मौलवी चयो तो नबी से माखे जवाब दिनो बियो भी मोहम्मद हाशिम चे माखे जवाब दिने अञा पाण में गालान पिया तो नबी जो बीहर आवाज आयो रोजे मां वालेकुम सलाम मोहम्मद हाशिम ठटवी। जरे नबी से इए चयो तो बियो मौलवी चुप थियो तो इहो मकाम मुझो ना है मोहम्मद हाशिम तुझो मकाम। मां खुश पे ताला नबी से माके जवाब दिनो पर नबी चिट्टो कयो मोहम्मद हाशिम वो जो ठटवी ठटे शहर उते बियो मौलवी चुप थियो जे भाई मकाम तुझो आ। अल्लाह मोहम्मद हाशिम ठटवी लिखियो आ हज़ारे मौजज़ा 5000 मौजज़ा लिखा थे नबी साईं जा ऐ सब बरहक सब हदीसुल मुसाबित। क़तादा साहबी जी अख निकरी पई गाल याद आ ना वा अख खणी नबी साईं दे आयो हिया हिया तिरियते या रसूल अल्लाह तवा जो दिफा कयो जंग पूरी थी आ अख निकरी वई आ हिकड़ी अख बची आ रत वहे थी साईं फरमायो साफ कर फरमाइंदा साहब उन जे अख वारी जाइ के साफ कयो हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वा अख पंहिंजे नबूवत वारन हथन सां खणी क़तादा साहबी जी अख वारी जाइ ते रखी हिया पंहिंजो लुआ मुबारक कढी नबी से पंहिंजो लुआ उन साहबीअ के अशद आंगुर सां जंहिं आंगुर जे इशारे सां चोॾीअ जो चंड भी ब टुकड़ा थी वियो उन आंगुर सां हिय साईं जन मलम पट्टी कई पंहिंजे लुआब जी साईं दुआ घुरी या अल्लाह एतिरो कम मां मुहम्मद जो आ बाक़ी अख के नूर ॾियणो ऐं शफ़ा ॾियणो तो रब जो कम आ। शफ़ा मां नबी जे हथ में न आहे शफ़ा अल्लाह जे हथ में आ। नबी दुआ घुरी साहबी चे तो एड़ी त मुझी अख जी ऑपरेशन थी वई अल्लाह जो कसम मां कुराड़ो थी वम मुझी हिन अख जी नजर कमजोर थी वई जै अख के मुस्तफा जो लुआब लगो इन जी नजर कुराड़प में भी वधी वई। हाय हाय मुझे महबूब जो लुआब वरी एकड़ी जंग में मुझे महबूब मुस्तफा के एकड़े जालिम तलवार हई त मुसलमानन जे नबी जी बाह के जुदा कया त साहबी भगो या अल्लाह इया तलवार मुखे लगे मिठे मोहम्मद के कुछ न थे आशिके रसूल रत देण वारा हिय जो बाह दिने त बाह कुल्ले को जुदा थी वई साहबी लड़काइंदो अचे पयो जंग पूरी थी अल्लाह जा हबीब मुझी बाह निकरी वई आ तवा जो दिफा कयो आ साईं जन बाह के खणी कुल्ले सा मिलायो पंहिंजो लुआ बणी करे दुआ था गुरन तमयुल इज़ाम वहिय रमीम ओ हडन के जोड़ वारा रब सुम्मा खलक़नन नुतफत अलक़तन फखलक़नल अलक़त मुज़ग़तन फखलक़नल मुज़ग़त इज़ामन फकसौनल इज़ाम लहमा सुम्मा अंशानाहु खल्क़न आखर फतबारकल्लाहु अहसनुल खालिकीन। जेके कुरान वणे हथ मथे करे जो सुभान अल्लाह। अज लाखन जे गोठ ते कुरान जी रहम जो मींह थो वसे। अल्लाह अकबर तवज्जो कयो दोस्तो एड़ी ऑपरेशन थी वई साहबी चे तो नबी जी दुआ सा कुराड़ो थियम त मुंजी ही बाह कमजोर थी वई जेका बाह मुस्तफा जे इश्क में कढाई उन जी ताकत अञा वधी वई। अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह ताला अन्हु चे त अखियूं मुंहिंजूं चरो मुस्तफा जो सिद्दीक तो के बी केड़ी शे प्यारी आ अबू बकर सिद्दीक तो चे साईं अन यकून बिनती फी बैत रसूलल्लाह न्याणी अबू बकर जी हुजे घोट मदीने वारो साईं थे न्याणी मुंहिंजी घोट तव्हां सिद्दीक़ अकबर की बेटी को नबी के घर खुदा लाया थकल हो सुभान अल्लाह डरी है आखिरी बयान है ना तांजी बैटरी भी चार्जिंग छड़े वही है
सिद्दीक़ अकबर की बेटी को नबी के घर खुदा लाया। वाह मुक़द्दर मेरी अम्मा नबी का संग तूने पाया। तेरे बिस्तरे पर जी अम्मी जिब्रील कुरान लाता था। हो मेरा का तैयबा का लक़ब देकर मदनी मुस्कुराता था कि तुम उम्मत की अम्मी हो। नबी प्यारे ने फरमाया था तू अम्मी आप अच्छी गे तेरा हुजरा भी अच्छा गे। तू अम्मी आप सच्ची गे तेरा बाबुल भी सच्चा गे। ये सच्चों का घराना था, ये पाकीज़ा घराना था। खुदा को तब तो पसंद आया। अली साईं जी शादी थी, हजरत अली घोट थी कंहिंजे दर ते आयो चो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दर। अली साईं खे न्याणी कंहिं ॾिनी? अम्मा फातिमा कंहिंजी न्याणी? हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हाणे फ़ैसिलो तव्हां कजो, लाखा साहिबो, कलवड़ साहिबो, ॿियनि ज़ातियुनि वारो। अली जी शादी थी, अली घोट थी मुस्तफ़ा जे दर ते। हजरत उस्मान जी शादी थी, ॿ दफ़ा घोट थी नबी साईं जे दर ते। हजरत उस्मान ज़िन्नूरैना हिकड़ी न्याणी नबी साईं ॾिनी, वफ़ात करे वई। साईं जन फरमा उस्मान रो न वरी ॿी न्याणी थो ॾियां निकाह में। दुनिया में वाहिद शख्स आहे हजरत उस्मान जो उन जे निकाह में हिक नबीअ जूं 2 न्याणियूं आयूं। इहो एज़ाज़ सॼी दुनिया में कंहिंखे न मिलियो। हजरत उस्मान घोट थी नबी जे दर ते, अली घोट थी नबी जे दर ते। अड़े इन्हनि खे मञा, अबू बकर उमर के कियां न मञा। घोट की ज़िले जा मुसलमानो, अल्लाह चयो घबरायो न, तव्हां बि शान वारा हो। मुहम्मद जे दर ते अली उस्मान घोट करे मोकिलिया। अबू बकर उमर तव्हां जे दर ते वरी जन्नत जो घोट मिठो मुहम्मद थो मोकिला। चवंदा जेको जाटो हूंदो आहे उहो ॼण पुटु हूंदो आहे ऐं सोरो पीउ जी जाइ ते आहे। अबू बकर उमर नबी साईं जा सोरा अबे वांगुरु थी ऐं जाटा उस्मान ऐं अली। असां सभिनी खे मञण वारा, असां सिद्दीकी, असां फारूकी, असां ओस्मानी। हथ मथे करे जो असां हैदरी। असांजो अक़ीदो आहे जेको मुर्शिद सोणे अली खे न मञे उन जे मुंहं में लख लानत हुजेसि। असां हसनी, असां हुसैनी। पर मां दलील जी ॿोलीअ में शाह साहब तव्हांखे ॻाल्हि थो सम्झायां, फ़ैसिलो तव्हां कयो। अली खे मञूं था छो त हिजरत वारी राति नबी साईं जे खट ते बिस्तरे ते साई चादर जे हेठों हिकिड़ी राति सुतो हुआ। तवज्जो कर, 10-15 मिनट साथ ॾे मथों टेपारी नमाज़ पढ़णी आहे। अल्लाह अकबर कबीरा। हजरत अली साईं खे मञूं था जो अली नबी साईं जे बिस्तर ते साई चादर जे हेठों हिकिड़ी राति सुतो हुआ। पर मां अबू बकर उमर के कियां न मञा जेके 1400 साल थी विया आहिनि मिठे मोहम्मद जे भाकुर में, हाणे भी मदीने में साए रोज़े में सुता पिया थी। हलूं मदीने, हलूं मदीने। तुझी नियत न है? इश्क अहमद अजलगी से सीने में गए, मैं यहाँ घूम मेरा दिल मदीने में गए। जेको ॾाढा सुभान अल्लाह चवे, अल्लाह करे साईं हबीबुल्लाह शाह बुखारी सां गॾु मदीने हले। जेको आहिस्ते चवे, अल्लाह करे घोटकी को पंध वञे मदीने। पंध वेंदे त पोइ 4 साल लॻंदई। जे बुखारी सैयद सां गॾु हलंदे कराची को हवाई जहाज़ में, पोइ 3 कलाकनि में मदीने। हा रुगो किराओ पंहिंजो पाण भरजाए, बाक़ी हलजाए मूंसां गॾु। घबरा वठी हलंदासीं। इश्क अहमद अजलगी से सीने में गए, मैं यहाँ हूँ मेरा दिल मदीने में गए। ए सहाबा की झरमट में बदरुद्दुजा, नूर की नूर हर सो मदीने में गए। फिक्र जन्नत में भी ऐसी खुशबू नगी, जैसी खुशबू नबी के पसीने में गए।
तवां ईद ते जुमे ते नवा कपड़ा पाईंदा हो। ॿुधो दोस्तो, तवां कपड़नि खे सखर घोटकी जे दुकाननि जी अतुर अंबर खुशबू हणंदा हो। यार तवां असांजी खुशबू 5 मिंट हलंदी आहे, 10 मिंट। साहबा चवंदा असां पंहिंजे कपड़नि खे नबी साईं जो पसीनो पगरो हणंदासीं। एॾी खुशबू जेसी ताईं असां साहबा जा कपड़ा ॻरी फाटी ख़त्म न थींदा हा, तेसी ताईं मिठे मोहम्मद जे पगर जी खुशबू न वेंदी। हाय हाय, फिक्रे जन्नत में भी ऐसी खुशबू नगी जैसी खुशबू नबी के पसीने में गे। वाह मुक़द्दर अबू बकरो फारूक का, जिनका घर रहमतों के खजीने में गे। कुरान मुझे हथ में आ, हींअर मुझे मोबाइल में 5 थियान वाच में। हलो मदीने हिन महिल बि नबी साईं जे साए रोज़े ते 70,000 मलाइक बीठा थी, जेके अबू बकर उमर ते सोने मोहम्मद ते अल्लाह जा सलाम था पढ़नि। तव्हां असांखे क़िस्मत सां सालनि खां पोइ हिकु दफ़ो घुरायो, पर अबू बकर उमर जाते सुता पिया आहिनि न, ओॾे 70,000 मलाइक ॾींहं जो ईंदा आहिनि, 70,000 मलाइक राति जो ईंदा आहिनि। मौलाना जेके हिकु दफ़ो ईंदा आहिनि वरी क़यामत ते उन्हनि खे वारो ई न मिलंदो आहे। रोज़ नवां मलाइक ईंदा आहिनि। मूंखे दुआ कयो, मुंहिंजी हिन साल तयारी आहे हज ते, तव्हांजी दुआ सां मुंहिंजो कुणो बि निकितो आहे। हिन साल मां हज ते वेंदुसि, तव्हांजे लाइ लाखनि जे लाइ, अवां दोस्तनि जे लाइ मां उते काबतुल्लाह में दुआऊं घुरंदुसि इंशाअल्लाह। हाय हाय, मदीने वञो, मदीने जा कबूतर भी अबू बकर उमर ते सलाम था पढ़नि, मदीने जा फरिश्ता भी पढ़न था, मदीने जा जिन्न भी पढ़न था, मुसलमान भी पढ़न था। पर मां नथो चवां, कुरान तो चे इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लून अलन नबी। अरे तोखे न वणे अबू बकर उमर, तुझी किस्मत ख़राब आ। न गलाई जाए साहबा के मता कब्र में अल्लाह शिकिल न फिराए छॾई। अबू बकर उमर जाते सुता पियान, अल्लाह तो चे सजी कायनात त सलाम पढ़दी आ, पर मां कायनात जो रब भी पढ़ंदो आ। गर्मी जी मौसम हुजे हा त हे पखो हलाए न, मूंखे बि हवा लॻे हा, जेके मूंसां गॾु वेठा आहिनि इन्हनि खे बि हवा लॻे हा, न लॻे हा? हाजी लॻे हा। असांजो अक़ीदो आहे जीअं हिन पखे जी हवा हबीबुल्लाह शाह बुखारी सां गॾु हिननि खे लॻे थी, त रोज़े पाक ते अल्लाह जी जेका 24 कलाक रहमत जी हवा जीअं मुस्तफ़ा के लगे, तो सोने जे कदमन में 2 यार सुता पिया आहिनि, उन्हनि खे बि लगे। आख़िरी ॻाल्हियूं तवज्जो कर, अबू बकर तो के 3 शइ कहिड़ी प्यारी आ, जागो था, 3 शइ कहिड़ी प्यारी आ। चे तो ऐं यकून इल्फाक़ माली अला रसूलिल्लाह, माल सिद्दीक जो हुजे, मिठो मोहम्मद घुरंदो वञे त मां ॾींदो वञा। तॾहिं त जंगे तबूक में नबी साईं चंदे जो ऐलान कयो, को साहबी अधु माल खणी आयो, को 3 हिस्सो खणी आयो, को 4थो हिस्सो खणी आयो। हज़रत उमर तो चे मां हर दफ़े चवंदो आहियां त अबू बकर खां खटी वञा। साहबा फस्तबिकुल खैरात, नेकिन में अगराई कंदा हा। असां वरी चवंदा आहियूं फिलाणो आसूदो थियो, मां अञा आसूदो थियां, मां अञा चढ़ा, मां अञा आसूदो थियां। पर साहबा ईअं न आहिनि, साहबा चवंदा आहिनि त असां नेकिन में अॻिते थियूं। हज़रत उमर तो चे मुंहिंजो माल घणो, चवां पियो सिद्दीक़ खे मारे वेंदुमि, मां माल खणी आयुमि। नबी से फरमायो उमर छा खणी आवां? चइसे अधु माल घर रखी आवां, अधु बच्चन जे लाइ, अधु तव्हांजे दीन इस्लाम जे लाइ। पाण फरमायो जज़ाकल्लाह उमर बिन ख़त्ताब। इंतज़ार में त सिद्दीक़ छा थो खणी चे, मुंहिंजो माल घणो आ। थोड़ी देर गुज़री, अख मारे कर, अबू बकर जे मथे ते गंढा साईं जन जे आॾो रखे। साईं जन जे फरमायो छा सिद्दीक़ घर रखी आवां? अबू बकर अहिड़ो जवाब ॾिनो, हज़रत उमर तो चे अखियुनि मां पाणी अची वियो त सिद्दीक़ सां मुक़ाबिलो न करे सघंदासीं। अबू बकर तो चे साईं सॼे घर खे बुहारी ॾेई आवां, बुहारी ॾेई आवां, न सुई छॾी आ, न धागो छॾियो आ। अबू बकर घर बच्चा जो वेठा थी, चैसे अल्लाह व रसूल हो, घर में अल्लाह अल्लाह जे रसूल जो नालो छॾे आवां, जंहिंजो रब तंहिंजो सब।
जेके रब रखे तके केर चखे तरी तके उर्दू में शायर चयो न सहाबा पाके मुस्तफा को हक ने किया जिगर दिया के बहरे दीन बेधड़क सबने माल वजर दिया किसी ने निस्फ घर दिया किसी ने सुल्स जर दिया मगर आयशा के बाप ने दिया तो इस कदर दिया खुदा के नाम के सिवा जो कुछ था ला के धर दिया। नारे तकबीर जमीयत उलमा इस्लाम शान मोहम्मद मुस्तफा नारे तकबीर। माशाअल्लाह हिन के बटेरिया खणी वञो पाण सां जज़ाकल्लाह। आखे माने कर आखिरी गाल हाय हाय वरी पाण में प्यार भी हुयो अबू बकर जो अली साईं जो हेरे तक जाए न ॿुधाईंदा आहिनि इहे ॻाल्हियूं ॿुधाइनि न ज़ाकिर त जहिड़ो ई न थिए वो ठहियल आहे पाण में। हेरे तक अली जा शहज़ादा हसन हुसैन के अबू बकर पंहिंजे कुलनि ते खयो। हेरे तक इमाम हसन सॼे कुल्हे ते इमाम हुसैन खबे कुल्हे ते। अली चयो जुमे नमाज खां पोइ अबू बकर भुली वियो आहियां ख़बर थी मुंहिंजा बच्चा थी कुलनि ते खयां थी। अबू बकर छा थो चए अली भुली न वियो आहियां मोहम्मद जी सुन्नत क़ाइम कई आहे। भुली न वियो आहियां सुञाणा तो हे हसन आहे हे हुसैन आहे अली बच्चा तुंहिंजा आहिनि पर अबू बकर कुलनि ते खणी दुनिया के ॿुधाए थो त अबू बकर हर सुन्नत पूरी कई आहे। मोहम्मद जे कुलनि ते हे ॿई शहज़ादा ॾिठा अॼु अबू बकर पंहिंजे कुलनि ते खया। इहो प्यारा कन दुश्मनी नबी साईं जे जनाज़े के तड़ो कराइण वारो मौलवी हज़रत अली साईं आहे। अबू बकर जे जनाज़े के भी तड़ो कराइण वारो मौलवी हज़रत अली साईं आहे। जै फटे ते जै संदुल ते मुस्तफा जे जनाज़े के अली गुस्ल करायो उन सागे फटे ते सागे संदुल ते अबू बकर के भी तड़ो अली साईं करायो। यो प्यारा दुश्मनी ये ॿुधाइनि ई नथा ॿुधाइनि त जहिड़ो ई टरी वञे ये ॻाल्हियूं था ॿुधाइनि चवंदा बि ठहियल ई न ख़बर थी। नबी साईं के गुस्ल कराए अली ॾाढ़ी को पेशानी को चुमी वरिती। अबू बकर जे जनाज़े के गुस्ल कराए अली ॾाढ़ी को पेशानी को चुमी वरिती। अली मिस्कीन हो आखिरी ॻाल्हियूं अली मिस्कीन हो अली वेंदो हो मज़दूरी कंदे बच्चन जो पेट पालींदो हो नबी जे सबक में कॾहिं न वेहंदो हो वरी ॿिए ॾींहं ते ईंदो हो चवंदो कल नबी साईं छा फरमायो पोइ साहबा चवंदा ही हदीस पोइ अली चवंदो कसम खणो अल्लाह जो नबी साईं ईअं चयो आहे। पोइ जेकॾहिं को साहबी कसम खणे अली चवंदो हाणे यकीन आहे। अबू बकर के चवंदो अबू बकर कल नबी साईं कहिड़ी हदीस पढ़ी अबू बकर हदीस ॿुधाईंदो अली ईअं न चवंदोसि त कसम खण त पोइ ॿुधां कसम न खणे त अलीअ खे साहब एतराज़ कयो अली असां को का हदीस तो वठे त अल्लाह जो कसम तो खणाए अबू बकर का हदीस तो पढ़े त कसम नथो खणाए छो। अली जो जवाब ॿुधां ईमान ताज़ो थींदई मुस्नद इमाम आज़म में लिखल आहे अली तो चे वहुव सिद्दीक ला यकज़िब अबू बकर के छो कसम खणाया जेके अल्लाह सच्चो चयो आहे नबी सच्चो चयो आहे सिद्दीक चइबो ई उनखे आहे जेको ज़िंदगीअ में कूड़ न ॻाल्हाए। सिद्दीक चइबो ई उनखे उनजी नज़र में एॾी मोहबत हुई। दोस्तो अबू बकर जो जनाज़ो खणी हीअं रोज़े पाक ते रखी दरवाज़ो बंदि हो तालो लॻल हो अली साईं फरमायो या रसूल अल्लाह तव्हांजो ग़ुलाम आयो आहे चयो अथई त मरण खां अॻु में वसियत कई अथई मूंखे ज़ोरी दफ़नाइजो न रोज़े पाक में मुंहिंजी न्याणी मूंखे मोकल ॾिनी आहे छो त कमरो बीबी आयशा जो आहे न्याणी मोकल ॾिनी आहे पर मां बाअदब न आहियां मां बाअदब आहियां बेअदब न आहियां नबी खां बि इजाज़त वठिजो त अली साईं फरमायो या रसूल अल्लाह इजाज़त हुजे त सिद्दीक़ खे जॻह ॾियूं असांजो अक़ीदो आहे नबी रोज़े में ज़िंदा आहे। अंदरों आवाज़ आयो अदखिल हबीब इलल हबीब नबी साईं जो दोस्त के दोस्त सां मिलायो यार के यार सां मिलायो। साहबा चवनि था
नबी जे आवाज़ आयो त रोज़े जो दर खुली वियो। वाह जी वफ़ा, जीअरे बि गॾु, सफ़र में बि गॾु, हज़र में बि गॾु, रोज़े में बि गॾु। अबू बकर सुभाणे पुलसरात ते बि गॾु, सुभाणे जन्नत जी हौज़े कोसर ते बि नबी सां गॾु। दुआ कयो अल्लाह ताला असांखे हौज़े कोसर जो पानी नसीब कराए। अल्लाह ताला तव्हांजो वेहण क़बूल फरमाए। मोहम्मद आमिर सां जंहिं बि तावन कयो हिन जलसे में